दोस्तों सलाम वालेकुम। असांखे ॾिसणो आहे त छा डोनाल्ड ट्रंप जेका गेम खेॾी रहियो आहे उन सां हुनखे नोबेल प्राइज़ मिलंदो या न। छो जो हुन जॾहिं ऐलान कयो त असां ईरान खे कोन छॾींदासीं, उनखे सरेंडर करणु घुरिजे, त उनजे ऐलान जो ईरान ते को असरु कोन पियो। पोइ हुन चयो त मां 2 हफ़्तनि जे अंदरि हमिलो कंदुसि ऐं या 2 हफ़्तनि जे अंदरि इहो फ़ैसिलो कंदुसि, मगर हू 2 हफ़्ता रुकी कोन सघियो ऐं हुनखे इसराइल जो प्रेशर पियो, जंहिंजे करे हुन बम छॾे ऐं इहो चयो त असां ईरान जी जेका न्यूक्लियर ताक़त आहे उनखे ख़तमु करे छॾियो आहे। बहरहाल इहो त सॼी दुनिया जा एक्सपर्ट्स चवनि पिया त हुननि जो जेको न्यूक्लियर पावर आहे सो ख़तमु कोन थो थी सघे ऐं जिते हुन बम किराया आहिनि उते बि ईरान चयो त उतां खां जेका बि सहूलियत हुई उहा असां अॻु में ई मूव करे छॾी हुई। त इहा ॻाल्हि त जेको आहे सो साबित कोन थी। ऐं पोइ असल में ॾिठो वञे त जेको बि मीडिया ते चयो थो वञे या मीडिया ते ॾेखारियो थो वञे उहो त बेसिकली रुॻो साम्हूं वारो चहिरो हूंदो आहे, उन जे पुठियां जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा त का ॿी हूंदी आहे। ऐं डोनाल्ड ट्रंप खे पहिरीं त इसराइल प्रेशर विधो त तूं बम छॾ ईरान ते, छाकाणि जो उन सां हुननि खे वॾो असरु पइजी वेंदो। ऐं जॾहिं हुन बम छॾियो त उन खां पोइ ॾिठईं त असरु कोई कोन थियो ऐं ॿिए ॾींहं ते ईरान जेको आहे सो कतर में जेके अमेरिका जा एयर बेसिस हुआ उन ते हमिलो करे छॾियो ऐं हुननि ॾिठो त हिन जी ताक़त जेका आहे उहा असां हिन सां केतिरो वक़्तु वठंदासीं। ऐं पोइ हुनखे कुझु माण्हुनि मशवरो ॾिनो त जेकॾहिं तूं इहा जंग जारी रहंदे ऐं इन में तूं पार्टी थींदे त पोइ तुंहिंजो जेको नोबेल प्राइज़ आहे उन जी का बि हैसियत कान रहंदी। छो जो नोबेल प्राइज़ जो वॾे में वॾो कारण इहो थी सघे थो त जेको अमेरिका जो सदर आहे उहो 2 धुरियुनि जे विच में सुलह कराए ऐं जेका तमामु वॾी जंग हली रही आहे उनखे ख़तमु कराए। मसलन हुन अचण सां चयो त आउं यूक्रेन में जेका जंग थिए पई उन में जंगबंदी कराईंदुसि ऐं उनजे लाइ घणी कोशिशि कई ऐं ज़ेलेंस्की खे घुराए चयईं त तूं इहा जंग जेको आहे सो तोखे बंदि करणी पवंदी, तूं त टी जंग अज़ीम जे तरफ़ वञी रहियो आहीं। ऐं प्यूटिन खे बि हुन फ़ोन ते ॻाल्हाईंदो रहियो ऐं उन सां निगोशिएट कंदो रहियो, मगर उहा जंग उते जो उते बीठी आहे, साॻी जी साॻी हले थी। ऐं उन जे नतीजे में हिन वक़्तु नेटो जे चीफ जेको आहे सो इहो हिन वक़्तु ब्रसल्स में जेका नेटो जी हींअर कॉन्फ्रेंस थी 2 टे ॾींहं अॻु में, उन में हुननि 5% जेको आहे सो नेटो जा जेके मुल्क आहिनि उन्हनि 5% GDP जे लाइ उन्हनि चयो आहे त उन में तव्हां फ़ौज जो अलाउंस रखो, GDP जो 5% फ़ौज में रखो। जेको मार्क रूटे आहे उन ॾींहुं सदर ट्रंप खे चयो त तूं मुंहिंजो पीउ आहीं, छो जो तुंहिंजे मुदाख़लत खां सवाइ या तुंहिंजी सहकार खां सवाइ हीउ असांखे पैसो मिली कोन थो सघे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त दुनिया जूं जेके फ़ौजूं आहिनि उहे बहानो त इहो कनि थियूं त हीउ ह्यूमन राइट्स जो मसइलो आहे, मगर पोइ उन्हनि जी जेका इकोनॉमी आहे या उन्हनि जा जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी क़ीमत वधंदी रहे थी ऐं उन्हनि जी इमारत वधंदी रहे थी, उन्हनि जे ज़ाती ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थींदो रहे थो। तंहिं करे हू चाहींदा आहिनि त भले जंग हलंदी रहे, त जेके मुल्कनि में जेको पैसो ग़रीबनि ॾे वञे थो या बेनिफिट्स में वञे थो, जीअं UK मां हींअर ताज़ो जेको आहे जेका इंटरनेशनल डेवलपमेंट थींदी आहे, यानी जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि में ह्यूमन राइट्स जे हवाले सां तइलीम ते ऐं सिहत ते जेके पैसा वेंदा आहिनि उन मां हुननि कटौती करे छॾी आहे। ऐं उन खां सवाइ हुननि इहो बि ऐलान कयो आहे त असां 2035 खां पोइ जेको आहे सो जंग हुन में डिफेंस खे पैसा ॾेई छॾींदासीं 5%। हींअर हुननि 3.5% चयो आहे, मगर 2035 खां पोइ 5% ते उहो UK वारा एग्री आहिनि। त जॾहिं हिकिड़े पासे सदर ट्रंप चयो त ही जॾहिं हुन खां पुछियो वियो त हीअ जंग ओचितो छो ख़तमु थी वई, तव्हां त चयो त असां हुननि खे ख़तमु करे पोइ असां जंग ख़तमु कंदासीं, त हुन चयो त असां हुननि जा ज़ख़ाइर ख़तमु करे बंदि करे छॾिया आहिनि। ऐं पोइ हुन चयो त इसराइल ऐं ईरान हाणे थकिजी पिया आहिनि। यानी ही को तफ़रीह जो
मामिलो हो, ही का तफ़रीह हुई जेका हू घुमण विया हुआ ऐं हाणे थकी पिया। त ॾिठो वञे त अमेरिका खे ऐं इसराइल खे इहा ख़बर आहे त ईरान जा जेके साथी आहिनि उहो चाइना ऐं रशिया आहिनि। चाइना सां हिन वक़्तु ईरान हिकु तमामु वॾो एग्रीमेंट साइन कयो आहे, जंहिंमें जियोंग ऐं तेहरान जे विच में 10,400 किलोमीटर्स जो रोड ठाहियो वेंदो। ऐं इहा जेका एग्रीमेंट आहे उहा हींअर मई 25 ते 2025 जे मई 25 तारीख़ ते उहा साइन थी आहे, जंहिंजे तहत घटि में घटि $400 बिलियन ईरान जेको आहे सो ईंदड़ 25 सालनि जे अंदरि चाइना जेको आहे उहो ईरान में इन्वेस्ट कंदो। हाणे हो जॾहिं 25 सालनि जे दौरान इहा एॾो पैसो इन्वेस्ट कंदा त हू छो चाहींदा त ईरान जी जेका फ़ौजी ताक़त आहे या ईरान जो जेको इकोनॉमी आहे उहा ख़राबु थिए। ऐं इन रोड जे ज़रिए जेको 10,400 किलोमीटर जो रोड ठही रहियो आहे जियोंग ऐं तेहरान जे विच में, उन रोड जे ठहण जे करे जेका ऑयल ट्रांसपोर्टेशन आहे, जेका कार्गो ट्रांसपोर्टेशन आहे, उहा घटि में घटि 70% उन जो रिवेन्यू जेको आहे सो किरी पवंदो, यानी उन में फ़ाइदो थींदो। छाकाणि जो हूअं शिपिंग जे ज़रिए रूट तमामु वॾो थी थियो, हाणे उहो रूट घटिजी वियो आहे, घटिजी वेंदो जीअं ई इहो रोड तयारु थी वेंदो। त उन जे करे ईरान ऐं तेहरान हिन वक़्तु तमामु वॾा पाण में साथी आहिनि। ऐं पोइ जॾहिं इहा बि ख़बर हुई त जेको चैनल हो जंहिंजे ज़रिए सॼी 20% ऑयल ट्रांसपोर्टेशन थिए थी, उन खे बंदि करण जो फ़ैसिलो जीअं ई ईरान कयो त उनखे ख़बर हुई त उनजो चाइना ते बि असरु पवंदो। मगर जीअं ई हुननि इहो फ़ैसिलो कयो त अमेरिका जेको आहे ॿिन्ही मुल्कनि खे चयो त तव्हां जंगबंदी करियो। ऐं ट्रंप खे इहो आसिरो हो त आउं जॾहिं दुनिया में मीडिया जे ज़रिए इहो चवंदुसि त इसराइल मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे, आउं इसराइल मां ख़ुशि कोन आहियां, हुन इहो चयो। तव्हां ॾिसो, हुन चयो त आउं जेको आहे सो इसराइल जे इन हरकतुनि मां जेको आहे सो ख़ुशि कोन आहियां, जंहिंजे करे जॾहिं त जंगबंदी थी वई तॾहिं बि हू बम पिया किराइनि। त उन जे करे ट्रंप खे जेको आहे सो आसिरो इहो आहे त मूंखे इन्हनि जंगबंदियुनि जे करे जेका नोबेल कमेटी आहे उहा मूंखे रिकमेंड करे त हिन खे नोबेल प्राइज़ ॾिनो वञे। पर छा नोबेल कमेटी खे इहा ख़बर नाहे त जेको गाज़ा में जेको जीनोसाइड थी रहियो आहे, जेको इसराइल 7 अक्टूबर खां 2023 खां वठी करे रही आहे, उन जी जंगबंदी ई एक्चुअली दुनिया जे अमन जे तरफ़ रस्तो आहे। उन खे त सदर ट्रंप सपोर्ट पियो करे। भई इहा किथे जी जेको आहे सो शराफ़त आहे त जेकॾहिं हू चवनि था 7 अक्टूबर ते हमस वारा 250 माण्हू जेको आहे सो खणी विया, इसराइल मां खणी विया, उहे हाणे छॾायो। उन्हनि खे छॾाइण जे लाइ हू चवनि था त हिननि 17,000 ॿारनि खे मारणु जाइज़ आहे। ऐं हुते जेके माण्हू पैसा राशन वठण जे लाइ कतारुनि में बीठा आहिनि उन्हनि खे मारणु जाइज़ आहे। ऐं जेके माण्हू मेडिकल एड जे लाइ प्रोवाइड करे रहिया आहिनि मरीज़नि खे, उन्हनि खे बि मारणु जाइज़ आहे। ऐं इहो कहिड़ो जवाबु आहे या कहिड़ी कैलकुलेशन आहे जंहिंजे तहत असां इहो सम्झूं त जेॾीमहिल तव्हां 250 माण्हुनि जे होस्टेज जे करे 50,000 माण्हू मारे सघो था, डेली 300 माण्हू उते मरनि पिया, त इहो त हिकिड़ो सिधो सो जीनोसाइड आहे। जॾहिं इहो जीनोसाइड आहे ऐं इन खे सॼी दुनिया जीनोसाइड चए पई, जेके यूरोप जा कुझु मुल्क आहिनि उन्हनि जे ख़ामोशी जे करे ऐं उन्हनि जे सहकार जे करे अञा ताईं इसराइल जे ख़िलाफ़ु को बि क़दम नथो खयो वञे। ऐं जॾहिं बि को माण्हू हिते आवाज़ उथारे थो, चाहे उहो सहाफ़ी हुजे, चाहे उहो सियासतदान हुजे, चाहे उहो कमरो हुजे, चाहे उहो नॉर्मल कंहिं NGO जो कारकुन हुजे या को लेखक हुजे, जॾहिं बि हू इन इसराइल जे जीनोसाइड जे ख़िलाफ़ु लिखे थो या ॻाल्हाए थो यूट्यूब ते या कंहिं मुख़्तलिफ़ चैनल्स ते, त हू उन ते एंटीसेमिटिज़म जो इल्ज़ाम हणी था छॾनि त हीअ त एंटीसेमिटिज़म पियो करे, यानी हू यहूदियुनि जे जेको आहे सो माना उन्हनि जो जेका क़ौम आहे उन ते इल्ज़ाम पियो हणे। भई यहूदियुनि जे क़ौम ते असां इल्ज़ाम कोन पिया हणूं, असां त चऊं था त जेके मासूम ॿारनि खे
इसराइली फ़ौजूं मारीनि पियूं ऐं मुसलसल उहो जेको आहे क़त्ले आम थी रहियो आहे उनखे बंदि करियो। ऐं जेकॾहिं हिन वक़्तु ॾिठो वञे त दुनिया में वॾो जेको नुक़सानु थी रहियो आहे इंसान ज़ात जो, इंसान जे ज़हन जो ऐं इंसान जे नफ़्सियाती पहलुअनि जो जेको नुक़सानु थी रहियो आहे सो वॾे में वॾो गाज़ा में थी रहियो आहे। जेकॾहिं ट्रंप खे नोबेल इनाम घुरिजे थो त हुनखे घुरिजे त हू गाज़ा ते इहा जीनोसाइड बंदि कराए। उन जे करे वाक़ई में मां थो टैग करियां फेसबुक ते, बाबा टैग करियो जेको आहे नोबेल प्राइज़ ट्रंप खे ॾियो। मां टैग थो करियां इफ genocide is ending in Gaza, Trump should be given the Nobel Prize। जेको असुल मसलो आहे उनखे हू हल करे कोन थो। बाक़ी जेको आहे सो जिन ताक़तुनि सां हू विढ़ी नथो सघे उतां खां जंगबंदी थी वञे। जीअं ईरान सां हू विढ़ी नथा सघनि त जंगबंदी थी वई। ऐं जिन कमज़ोर ऐं निबिल ऐं हिकिड़नि मासूम इंसाननि ते तव्हां ज़ुल्म जारी रखी सघो था उन्हनि खे केरु थो उन्हनि खे हू कुझु नथा करे सघनि। दैट मीन्स के ही जेका सॼी ग्लोबल वार आहे उहा सॼी पावर ऐं पैसे जी वार आहे। जंहिं माण्हूअ वटि ताक़त आहे उहो पंहिंजे इंसानी हक़नि खे बचाए सघे थो ऐं जेको मासूम ऐं मज़लूम आहे उहो पंहिंजे ॿारनि जी बि हिफ़ाज़त नथो करे सघे। त जेकॾहिं कंहिंखे नोबेल प्राइज़ मिलणु घुरिजे त उनखे मिलणु घुरिजे जॾहिं हू मज़लूम जो साथ ॾे ऐं उहो मज़लूम गाज़ा जे घटियुनि में आहे। त इन करे मुंहिंजी रिक्वेस्ट डोनाल्ड ट्रंप खे ऐं उन जी जेके ताक़तूं आहिनि उन्हनि खे इहा ई आहे त तव्हां गाज़ा में जंगबंदी करायो, तॾहिं ई नोबेल प्राइज़ मिली सघे थो सदर ट्रंप खे।